संतान उडारे वींदासी जंजीर पगारे वींदासी आ मरणो हर के माण्हूअ खे आ पर ईअं न मरंदासीं का आग लगाए वींदासी को ॿार ॿारे वींदासी। मोहतरम मेहमान ख़ुसूस प्रिंसिपल उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजे स्कूल जा प्यारा शागिर्द साथियो अस्सलामु अलैकुम। मुंहिंजो नालो मुज़मिल आहे। अॼु जे मौज़ूअ ते मां कुझु ॻाल्हाइण चाहींदुसि। उनजो उनवान आहे सिंध जी सकाफ़त। अज़ीज़ दोस्तो ऐं प्यारा शागिर्दो, दिसंबर जो महीनो जेको हर साल सिंधी सकाफ़त ॾींहुं मल्हायो वञे सो ईद खां घटि न आहे। सिंध में मल्हाए वेंदड़ सकाफ़त जो ॾींहुं सिंधी माण्हू खां सिर्फ़ इहा तक़ाज़ा नथो करे त हू सिर्फ़ अजरक टोपी पाए ऐं हिक ॾींहं जो जमालो लॻाए वरी पंहिंजी 1000 वरनि जी सकाफ़त खे वेसारे विहनि। पर उन ॾींहुं असां सभिनी खे इहो वाइदो करणु घुर्जे असुल सकाफ़त ऐं तहज़ीब जी असुल खां वापसि थी मुआशिरे मुताबिक़ ऐं तहज़ीब जे असुल खां वापसि थी मुआशिरे मौजूद बुराइनि खे हमेशह लाइ ख़तमु करे मुकमिल तौर इंसानियत जी पोइवारी करे। अहिड़े अमल सां ई असीं हक़ीक़ी सिंधी सकाफ़त जा बुनियाद रखी हिकु ख़ुशहाल सिंध ॾे सघूं था। उहा ख़ुशहाल सिंध जंहिंमें का बि औरत न मेनियत गैरत जे नाले कारे करे न मारिजी वञे। शान तुंहिंजो ॾिठमि न सिंधी ॿुधमि, शान तुंहिंजो ॾिठमि न सिंधी ॿुधमि, साह सदके कयमि हिन जनम हुन जनम, छा लिखा सिंध तुंहिंजे मथां, छा लिखा सिंध तुंहिंजे मथां, वेंदा काग़ज़ कलम ख़तम थी साह सदके कयमि हिन जनम हुन जनम।